जयराम जी की संत श्रोमणी स्वामी लीलाशाह महाराज की जय। तव्हां सभिनी खे ॿुधाईंदे ॾाढी ख़ुशी थी रही आहे त पाण जी पंचायत राष्ट्रीय स्तर जी जेकी पंहिंजी पंचायत आहे अखिल भारत लाड़ी लोहाणा सिंधी पंचायत ऐं सूरत जी महिला मंडल जी टीम जे संयुक्त उपक्रम में पंहिंजी लाड़ी पंचायत जे शादीअ जे लाइक़ु उम्मीदवार ॿारनि लाइ हिकिड़ी ज़बरदस्त वेबसाइट जो शुभ उद्घाटन कयो वियो आहे। ABLLSP नाले जी जेकी वेबसाइट ठाही वई आहे उन वेबसाइट ते पाण सभई सॼे लाड़ी समाज जा सभई भाउर सभई लेडीज़ सभई भेनरूं पाण सभु गॾु थी करे उन ते पाण बायोडेटा अपलोड कयूं। जिन ॿारनि जूं शादियूं कान थियूं आहिनि, उन्हनि जी उमिरि शादीअ जे लाइक़ु थी वई आहे, उन्हनि ॿारनि जा बायोडेटा पाण हिन वेबसाइट ते अखिल भारत लाड़ी लोहाणा सिंधी पंचायत जेकी वेबसाइट ठाराई आहे ABLLSP इन वेबसाइट ते पाण ज़रूरु सभई बायोडेटा पोस्ट करायूं, सभिनी खे पाण ॼाण ॾियूं, सभिनी खे पाण हिमथायूं ऐं अप्रोच कयूं कि पाण ॿारनि जा बायोडेटा उन ते पोस्ट कयूं, जीअं मिटी माइटी करण जो जेको कमु आहे उहो थोरो सवलो थी सघे। अॼु जे समय में समाज में सभई जेके बि प्रश्न आहिनि पाण सभिनी जे साम्हूं, उन में सभिनी खां वॾो महत्व जो जेको प्रश्न आहे उहो इहो ई आहे कि पंहिंजे ॿारनि जूं मिटी माइटियूं थियण में ॾाढी तकलीफ़ थी रही आहे। इन तकलीफ़ खे पाण सभिनी खे गॾु थी करे दूरि करण लाइ ज़रूरु अॻियां अचणु घुरिजे। पंहिंजी पंचायत श्री भागचंद भाई सुखवाणी जी जेके हिन पंहिंजी पंचायत जा राष्ट्रीय अध्यक्ष आहिनि उन्हनि इहो इनिशिएटिव खयों आहे। सूरत जी महिला पांख जेकी आहे पंहिंजी महिला मंडल आहे उन्हनि इन कम में पंहिंजो पाण खे जोड़ियो आहे ऐं हिन कम खे अॻियां वधाइण लाइ प्रयत्न करे रहिया आहिनि। त इहो ॾाढो ज़रूरी आहे कि भई पाण उन जेको इहे कमु वधाए रहिया आहिनि उन्हनि में पाण पंहिंजो सहयोग कयूं ऐं पाण खे ई उनजो लाभ मिलणो आहे। अॼु न सुभाणे पंहिंजे ॿारनि जी जेॾीमहिल ज़रूरत हूंदी आहे तेॾीमहिल पाण खे इहो सवलो थी वञे। त हिकिड़ो ज़बरदस्त इनिशिएटिव पंहिंजी पंचायत खणी आहे त पाण उन में ज़रूरु पंहिंजो योगदान ॾियूं। अॼु ईअं न कि सुभाणे परीहं पोइ पाण जेकी आड़स में पाण भुलिजी था वञूं, पंहिंजे कमनि खां थोरो परियां था रहूं, ईअं न थिए ऐं अॼु पाण पंहिंजो बायोडेटा उन वेबसाइट ते ज़रूरु पोस्ट करायूं। अहिड़ी मुंहिंजी तव्हां सभिनी खे निमाणी वेनिती आहे ऐं सॼी राष्ट्रीय पंचायत खे वरी हिकु दफ़ो मां वाधायूं ॾियणु चाहींदुसि। ज़बरदस्त कमु करे रहिया आहिनि। अहिड़ी रीति साईंअ जे आशीर्वाद सां अॻियां वधंदा रहो, अहिड़ी शुभकामना सां मुंहिंजी प्रार्थना। जयराम जी की जय साईं लीलाशाह।